दादू जी अदालत उमिर रुबाब चांडू जी टिन गर्भातियुनि जे क़त्ल केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। तफ़सील वधीक मालूम कंदा अशफाक मलिक खान जी। अशफाक, छा तफ़सील आहे? बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 8 साल अॻु उमर रुबाब चांडो जा 3 घर भाती जेके मेहर तालके में क़त्ल थी विया हुआ उनजो जेको अॼु अदालत में दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में अॼु हुनजी ॿुधणी थी। उन खां पोइ अदालत जेको आहे सो ॿिन्ही धुरियुनि जा वकीलनि जा दलील मुकमल थियण खां पोइ फ़ैसिलो जेको आहे 30 मार्च ताईं महफ़ूज़ करे छॾियो आहे। उन खां पोइ उमर रुबाब चांडो जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मां पंहिंजे ख़ानदान ते थियल ज़ियादतियुनि लाइ मुख़्तलिफ़ अदालतुनि में वियसि। हीउ जेको केस आहे उहो 385 ॿुधणियूं उन ते हलियूं आहिनि ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ कोर्टुनि में इहे सुप्रीम कोर्ट ताईं में केस हलिया आहिनि। हिन चयो त असांजे घर में जेको 3 घर भाती जेको आहे उन में क़त्ल कया विया उन्हनि जा मासूम ॿार आहिनि उन्हनि खे बि यतीम कयो वियो आहे। हिन जो इहो चवणु आहे त सरदारनि ऐं भोतारनि खे अखियूं ॾेखारे मां इंसाफ़ लाइ अदालत में बीह रहियसि। हिन जो इहो बि चवणु हुयो त मुंहिंजो अलाह पाक खां पोइ अदालतुनि ते यकीन आहे ऐं मुंहिंजा जेकी घर भाती फोत थी विया आहिनि उहे वापसि त नथा अची सघनि पर अदालत में मूंखे इहा उमेद आहे त अहिड़ो फ़ैसिलो ईंदो जेको तारीख़ रक़म कंदो ऐं इन केस में जेके मुलवस सरदार आहिनि उन्हनि खे जेको आहे फाई जे फंद ईंदी। जी तफ़सील का आगाह करण जे लाइ अशफाक जी महिरबानी।